झूलेलाल। तव्हांखे हिकु चर्चो ॿुधायां। हिकु क्लास में मास्तर भोलूअ खां पुछो, भोलू तो वटि 5 अंब आहिनि, मां तोखे चवां थो त तूं 2 अंब मूंखे ॾे, त बाक़ी तो वटि घणा बचंदा? भोलूअ चयो, मूं वटि 5 बचंदा। मास्तर चयसि, न तो शायदि सुवालु सम्झो न आहे। तो वटि 5 अंब आहिनि, मां तोखे चवां थो त तूं 2 अंब मूंखे ॾे, त बाक़ी तो वटि घणा बचंदा? भोलूअ वरी चयो, मूं वटि 5 बचंदा। मास्तर चयसि, कमाल आहे, अरे भाई जे तूं 2 अंब मूंखे ॾींदे त बाक़ी तो वटि 2 बचंदा न। भोलूअ चयो, न मास्तर साहब, तव्हां भले मूंखां घुरो, पर मां तव्हांखे 2 अंब ॾींदुसि थोरो ई। ॿारनि जो कोन, ठीकु आहे, थोरो मेचर थो ट्राए कयां। हिकु शाइरी थो ॿुधायां। हुजेव ॻाल्हि में को वज़न त बिलाशक उन ॻाल्हि खे जग अॻियां ज़ाहिर कयो। हुजेव ॻाल्हि में को वज़न त बिलाशक उन ॻाल्हि खे जग अॻियां ज़ाहिर कयो। पहिरीं ॿी का रखो घर में, पोइ ई पहिरीं कम वारीअ खे घर खां ॿाहिरि कयो। कोन आयो न खिलाए? छा तव्हां मूंखे खिलाए सघंदा आहियो? छा तव्हां में अहिड़ी कला आहे जेका साम्हूं वारे खे खिलण ते मजबूर करे छॾे? छा तव्हां उथंदे वेहंदे जाॻंदे सुम्हंदे खाईंदे पीअंदे कॉमेडी कंदा रहंदा आहियो? त अचो, असांजी तव्हांखे नींड आहे। टीम सिंधी आइजल जी तरकश मां निकितल टियों थी, जंहिंजो नालो अमृता लाल रखियो आहे, खिलण मना आहे। हिंदुस्तान जे इतिहास में पहिरियों दफ़ो सिंधी स्टैंडअप कॉमेडी जी कॉम्पिटिशन थी रही आहे। जे तव्हांजी उमिरि 18 खां 40 सालनि जे विच में आहे त तव्हां पंहिंजो 1 मिंट जो वीडियो ठाहियो, उहो वीडियो यूट्यूब ते अपलोड कयो, उन फॉर्म में पंहिंजी उहा लिंक अटैच कयो, जीअं असां यूट्यूब ते वञी करे उहो वीडियो ॾिसी सघूं ऐं तव्हांखे जज करे सघूं। पोइ असां शॉर्टलिस्ट कंदासीं। जे तव्हांजो नालो शॉर्टलिस्ट में आयो त तव्हांखे हिते मुंबई घुराए वेंदो ऐं हिते मुंबई में 25 डिसेंबर 2019 शाम जो 7 बजे दर्शकनि जे अॻियां तव्हांखे पंहिंजी कला जो जोहर ॾेखारण जो मौक़ो ॾिनो वेंदो। ऐं जे तव्हां हिते बि माण्हुनि खे टहिकनि मथां टहिक ॾियारे सघिया त हज़ारे रुपयनि जा इनाम तव्हां खटी सघो था। त अचो, मुंबईअ में अची करे असां सां गॾु दर्शकनि खे खिलायो ऐं सिंधी ऐं सिंधियत बचाइण में असांखे मदद कयो। ॻाल्हि विसारजो न, आख़िरी तारीख़ आहे 30 सेप्टेंबर। 30 सेप्टेंबर खां पोइ तव्हांजा मोकिलियल वीडियोस रिजेक्ट थी वेंदा। इन करे जल्दी कयो, पंहिंजो वीडियो रिकॉर्ड करायो ऐं बाक़ी वधीक तफ़सील ॼाणण लाइ हिते ॾिनल नंबरनि ते कॉन्टेक्ट कयो। गॾिजो था 25 डिसेंबर 2019 शाम जो 7 बजे।